जीअं त गुज़िरियल कई सालनि खां मंगोपीर रोड जी हालत तमामु घणी ख़राबु आहे। उन रोड ते पाकिस्तान जी सभ खां वॾी मार्बल इंडस्ट्री पिणु मौजूदु आहे। बनारस खां वठी चिंगी ताईं 10 किलोमीटर रोड जी हालत तमामु घणी ख़राबु हुजण करे अक्सर गाॾियूं कल्टी थियनि थियूं। हादसा पेश अचनि था, आवाम खे तमामु घणी परेशानी थिए थी। हिन रोड जो जाइज़ो पाण सिंध जो वॾो वज़ीर साईं मुराद अली शाह ऐं सिंध जो मौजूदा गवर्नर करे विया आहिनि। पोइ बि अञा ताईं हिन रोड जो कमु शुरू न थी सघियो आहे। हितां जा चूंडियल नुमाइंदा गहरी निंड सुतल आहिनि। उहे वोट वठी करे कॾहिं हेॾां जो रुख ई न कयो अथनि, जॾहिं त मीडिया जे काफ़ी चैनलनि ते ख़बर हलण जे बावजूदि हुकूमत हिन तरफ़ को तवजो ई नथी ॾिए। ईअं लॻे थो मंगोपीर सिंध में न पर को वाना वज़ीरिस्तान में आहे, पर असां दावे सां था चऊं त उते बि अहिड़ा रोड रस्ता न हूंदा, पर सॼे पाकिस्तान जे कंहिं कुंड में अहिड़ा रोड रस्ता न हूंदा। मंगोपीर जवाब सिंध जे वॾे वज़ीर साईं मुराद अली शाह गवर्नर सिंध हितां जे चूंडियल नुमाइंदनि पीटीआई ऐं पीपुल्स पार्टी वारनि खे अपील कनि था त हिन पासे तवजा कनि। मंगोपीर जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि थोरी नज़रसानी करे त मसइला हल कया वञनि। रिपोर्ट ज़मीर अमान, सिंध सोशल न्यूज़, मंगोपीर, कराची।